नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ बशार रसूमरो ज़रूर जनासी ख़ास खबर पाकिस्तान में कोरोना वायरस विगे नव मरीज़ फौतन जो अंग 30,281 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 378 नवा केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 1.29 रही। इमरान खान थोरो वक्त रहिजी वियो आहे। आख़िरी भेरो चवां थो त इस्तीफ़ा ॾे। इस्तीफ़ा न ॾिनी त जियाला बेतमादी रिथ खणी इस्लामाबाद जे डी चौक ते पहुचंदा। इमरान खान खे हाणे पीपल्स पार्टी ऐं समूरी अपोज़िशन जो मुक़ाबिलो करणो पवंदो। कठपुतली खे हर सूरत में कढी अवामी हुकूमत आणींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गोजर खान में अवामी मार्च खे ख़िताब। संदसि चवणु आहे त इमरान खान बाद राय ते इस्तीफ़ा ॾे ऐं मुक़ाबिलो करे। असां कठपुतली खे नथा मञूं, जमहूरियत बहाल कंदासीं। इमरान खान अरबपति कंस्ट्रक्शन कंपनियुनि खे एमनेस्टी स्कीम ॾिए थो, पर ग़रीबनि लाइ कुझु बि नथो करे। वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जी तारीख़ तय अॼु ऐलान थियण जो इम्कान। ऑपोज़िशन जे 3 वॾनि अॻुवाननि जी गॾिजाणी में फ़ैसिलो। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी सां इस्लामाबाद में PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ मुलाक़ात कई। टिनी पार्टियुनि जे अॻुवाननि बि यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त नून लीग ऐं JUI पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च में शिरकत कंदियूं। वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ आंदी वेंदी, उन खां अॻु स्पीकर जे किरदार खे बि ॾिसणो पवंदो। पीपल्स पार्टी जो अवामी मार्च अॼु पंहिंजी मंज़िल तरफ़ इस्लामाबाद पहुचंदो। डी चौक ते जलसो कयो वेंदो। PDM जे समूरियुनि जमायतुनि पारां बि इस्लामाबाद पहुचण ते पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च में शिरकत जो फ़ैसिलो। मौलाना फज़ल रहमान पीपल्स पार्टी जी क़यादत खे आगाह करे छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवामी मार्च ॾिसी इमरान खान घबराइजी वियो आहे। इमरान खान जेतिरो परेशान थींदो ओतिरो घटि वधि ॻाल्हाईंदो। इमरान खान जोकर दुनिया ॾाढो वाइको थी वियो आहे, जेतिरी बि कोशिशि करे पाण खे बचाए न सघंदो। आवाज़ TV सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे बिलावल भुट्टो चयो त बेतमादी रिथ जी कामयाबी लाइ असां वटि नंबर पूरा आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था। पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में नौजवाननि खे रोज़गार ॾिनो। हिन वक़्तु हारिन ऐं शागिर्दनि समेत हर तबिको पीपल्स पार्टी ॾांहुं निहारे रहियो आहे। बेतमादी रिथ खां अॻु PTI खे वॾो लोॾो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो वेझो साथी अलीम खान जहांगीर तरीन ग्रुप में शामिल थी वियो। लाहौर में जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते इजलास में पंजाब जे 3 सूबाई वज़ीरनि ऐं 16 MPs शिरकत कई। जहांगीर तरीन लंडन मां वीडियो लिंक ज़रिए शरीक। अलीम खान जो चवणु आहे त 40 MPs सां मिली चुको आहियां। सभिनी खे हुकुमरानी वारी तरीक़ेकार ते एतिराज़ आहे। PTI खे हुकूमत मिलण में जहांगीर तरीन जो वॾो किरदारु आहे, पर बदकिस्मती सां हुकूमत थियण बैदि जहांगीर तरीन खां कमु न वरितो वियो। PTI कंहिं हिकु शख़्स जी न आहे। कोशिशि हूंदी त समूरनि धड़नि खे गॾु कयां। जहांगीर तरीन जल्द ॾे वापसि ईंदो। बेतमादी वारी रिथ आई त सभु दोस्त गॾिजी फ़ैसिलो कंदासीं। जैकबाबाद में शंबी शाह रोड ते पुलिस ऐं जवाबदारनि में मुबैना मुक़ाबिलो। 2 जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां DT पिस्टल हथ कयो वियो आहे। जवाबदार फुर धाड़े ऐं चोरी समेत ॿियनि केसनि में घुरिबल हुआ। ऐं मियासा वेझो ॻोठु वली मोहम्मद राउजो में घर मां चोरी करण जी कोशिशि। घर धणी सुजाग मुज़ाहिम ते 4 भाॻिया ज़ख़्मी।